आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। नाज़रीन, असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं त ज़िले शिकारपुर जे गवर्नमेंट अस्पताल लखीअ में चोरी जो वाक़ियो थियो आहे। ज़रीअनि वटां मालूम थियो आहे त 2 ॾींहं अॻु नामालूम चोर अस्पताल जे मेन स्टोर जा ताला टोड़े लखें रुपयनि जो महांगियूं दवाऊं ऐं ॿियो क़ीमती सामान चोरी करे फ़रार थी विया आहिनि। ज़रीअनि वटां इहो पिणु मालूम थियो आहे त इन चोरी वारदात में अस्पताल जे अमले जे मुलविस हुजण जा पिणु चिटा इम्कान आहिनि। ॿिए तरफ़ वाक़िए जो थाणे ते को बि केस दाख़िल न थी सघियो आहे, जंहिं करे गुमान आहे त अस्पताल इंतिज़ामिया वाक़िए खे लय मिटी करण में रुधल आहे। नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।